अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन के ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त अचण वारी किस्तनि में छा थियण वारो आहे ऐं छा थी चुको आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु ॾींदा कयो। जी दोस्तों, सब खां पहिरियां मां तव्हां दोस्तन खे ॿुधाईंदो हलां त रबन अस्पताल में दाख़िल हूंदो आहे ऐं होॾां मीरा जी शादी लुकमान सां थी वेंदी आहे। उन खां पोइ जेको आहे त रबन घर जीअं पहुचंदो आहे, रबन खे ख़बर पवंदी आहे त मीरा जी शादी लुकमान सां थी चुकी आहे ऐं रबन पंहिंजा होश विञाए वेंदो आहे। दोस्तों, होॾां वरी रबन ऐं राणो सोचे रहिया आहिनि त हाणे तमामु जल्द लुकमान खे मारींदासीं। दोस्तों, छा रबन ऐं राणे वारा लुकमान खे मारींदा या न, इहो कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं होॾां वरी खैरूअ जी सोच आहे त मां कलसूम खे भॼाए वेंदुसि। दोस्तों, छा खैरू कलसूम खे भॼाए सघंदो या न, इहो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तन खे ही नंढड़ी वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तन खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तन खे ख़ुशि रखे, सलामत रखे।